अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद जी एस एम जी लतीफ़ सुर मारूई जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े ते ॻाल्हाईंदासीं। हीअ सुर सिंधी शाइरीअ में हुबुल वतनीअ जी इलामत आहे। शाह लतीफ़ जे शाइरीअ जे मजमूए शाह जो रिसालो में हिन सुर खे अहम हैसियत हासिल आहे। हिन सुर में सिंध जे सक़ाफ़त ऐं आला इंसानी क़दरुनि जी हिमायत थियल आहे। शाह साईं जे लिखियल सुरमारी जो असल किस्सो तारीख़ ताहिरी में लिखियो वियो आहे, जेको कुझु हिन तरह आहे त मारूई पालणी नाले हिकु थरी पहवार जी न्याणी। संदसि माउ जो नालो माॾोई हो। वटन फोग नाले हिकु हारी कमु कंदो हो। मारूई जोभन खे रसी त हू मथसि मस्तु थी पियो। हिकु ॾींहुं संदसि माइटनि खां संदसि मारूई जो संग घुरियाईं। जीअं त मारूई जो अॻे ई मङणो संदसि हिकु न्यातीअ यानी सौट खेत सेन सां थियल हो। सो मारूईअ जे पीउ साफ़ इनकार कयुसि। फोग जे दिलि में साड़ रहिजी वियो ऐं वेर वठण जा पह पचाइण लॻो। नेठि कही वियो उमर सुमरे वटि, जंहिंजो थर ते राज हो। उमर हूअं त अदिल ऐं इंसाफ़ जूं ॻाल्हियूं कंदो हो, पर फोग जे वातां मारूईअ जी सूंह जी साराह ॿुधी पाण भुलिजी वियो। फोग चयसि त क़िबला उहा परी त अव्हां जे महल में सूंहे। हेड़े सिज जहिड़े सूरत नाहक पखनि में पूरी पई आहे। फोग वातां मारूई जे हुस्न जी हाक ॿुधी उमर सूंदो मारूई जी मुल्क मलीर कही आयो ऐं खूह तां मारूई खे खंभे वई उमरकोट में क़ैद कयूं ऐं उते मारूई खे अतर अंबीरनि पुलावनि ऐं शरबतनि पट पटीहर ऐं बखमल बाफ़तनि जा लब ॾींदो रहियो। पर मारूई पंहिंजनि मिसकीन मारुनि सां गॾु ॾुख बि पुलावनि खां वधीक लज़त वारी ऐं उञ शरबतनि खां वधीक मिठी भाई ऐं हिन लाइ अबाणनि जी लोई उमर जे बखमलनि ऐं बाफ़तनि खां वधीक मुलाइती हुई। उमर आख़िर खेसि खारनि विचां कोट में खणी क़ैद कयो ऐं खेसि अहंज ऐं ईज़ा ॾियणु लॻो। होॾां मारू वीचारा बि माठ में रहिया। हीअ वीचारी थर ॼाई साणीह खे सारे रातो ॾींहुं रतु पेई रहंदी हुई। जेसीं उमर जी कोट में क़ाबू हुई, तेसीं न लिंग धोताईं, न वार वासियाईं ऐं न बुत तां लोई लाथाईं। बुखनि ऐं उञनि बघी आख़िर अची मौत खे वेझी थी। हिकु ॾींहुं उमर खे सॾाए खेसि अर्ज़ु कयाईं त जे मां हिते मरां त मुंहिंजो मढ़ मलीर निज ऐं उनखे मुंहिंजे वतन जे वलिनि सां वासे उनखे थर जी मिटीअ में पूरिजे। उमर संदसि सचाई ॾिसी भिनो थियो ऐं उमालक खेसि आज़ादु कयाईं। पोइ मारुनि लाइ नियापो कयाईं त पंहिंजी अमानत वठी वञो। मारुनि लाइ ईद थी वेई ऐं हू जल्द अची अमरकोट में सहेड़िया। खेनि उमर खेनि सौगातनि सां मालामाल करे मारूईअ सूंदो मलीर ॾांहुं मोड़ियो। शाह साईं हिन सुर में ॿुधाए थो त मारूईअ जो मारुनि सां तॾहिं खां नींहुं हुयो जॾहिं धणीअ रूह ख़लके खाइनि पुछियो हो त छा न आहियां मां अव्हां जो रब। जॾहिं धणीअ कुन चई हीअ काइनात ख़लकी हुई, तॾहिं ई मारूई जी मुलाक़ात मारुनि सां थी हुई। शाह साईं फरमाए थो त अलस्तु बिरब्बिकुम जॾहिं कन पियो, अलस्तु बिरब्बिकुम जॾहिं कन पियो
कालू बला कलबसी तॾहिं तित चयो, तहीं वेर कयो वचन वेड़ी चंसी। जॾहिं कुन फयकून मन तॾाकू मारूं, जॾहिं कुन फयकून मन तॾाकू मारूं, तूं कीअं विझी तन खे सूमरा शकूं, हमीरन हकूं जाड़ जुसे खे पातियूं। नका कुन फयकून हुई नका मूरत माह, नका कुन फयकून हुई नका मूरत माह, नका सुध सवाब जी नको गर्ज गुनाह। हेकाई हेक हुई वहदानियत वाह, लिखियाई लतीफ़ चए उत ॻुझां दरगाह, अखियुनि ऐं अरवाह इहा साञाए सुपरी। जॾहिं मारू उमर वटि कोटनि में क़ैद हुई ऐं उनजी मारुनि वटां उनजी वारसनि वटां को बि उनजी सार संभाल लहण न आयो। उन वक़्तु मारूई जा जेके जज़्बात हुया तन खे शाह साईं पंहिंजी शाइरी में कुझु हिन तरह बयानु कयो आहे। न को एर न भेर न को ओठी आयो, न को एर न भेर न को ओठी आयो, मूं वटि आयो को न को भावरा भरे पेर। किताब तूं केर आणे ॾींदुमि उनखे, ओठी ॻोठी आणीअ को हुते जो हिते हेर। त किना जे कोटनि जा थियनि सुरहा सेर, आओ त अखियूं उघां जे पावर ॾिनई पेर। अला लॻ लतीफ़ चए लाए म तूं अवेर, कोठिए घारे केर महले मुंहिंजे मुंहियो। जे अमर हयो अध करे से काग़ज़ लिखां कीअं, वाॻियूं जे विसाल सी तिनी चाढ़े चीह, रोआं रातो ॾींहुं जीअं उन जी वाई में वरगरा। मारूई उमिरि सां मुखातिब थींदे चवे थी त पहवारियूं लाख रतायूं लोयूं थियूं पहिरीं, ऐं बखमलनि ऐं बाफ़तनि ऐं इलाचनि खे उन्हनि जे भेट में की नथियूं सम्झनि। मारूईअ लाइ अर्गच ऐं अंबीर का बि क़ीमत नथा रखनि। ॾाॾाणी लोईअ जी हर हिकु तंद खे हूअ कीमिया थी सम्झे ऐं मारूअ जा ॾिनल सगड़ा सोन बराबरि थी सम्झे। मारूअड़ियुनि खे किरायनि में कूड़ा चूड़ा पियल आहिनि, पर उन्हनि ते हिननि जो फ़ख़ुरु आहे। वीचारनि मारुनि खे मारूअ जे फिराक में ख़ुशी ऐं ख़रीद विसरी वेई आहे, ऐं हूअ संदसि सिक में ऐं उमिरि जे सितम खां शहीद थिया पिया आहिनि। मारूई उमिरि जे महलनि सां पखनि जी प्रीत नथी मटे, मलीर जे पट खे पाक थी सम्झे। वीचारा मारूअड़ा मासूम ऐं सबाजा आहिनि, ऐं उमिरि नाहक उन्हनि खे ॾुखो आहे। शाह साईं इन खे पंहिंजे लफ़्ज़नि में कुझु हिन तरह बयानु करे थो। पटोला पहवारियूं मूर न मथे कनि, जो लाख रताऊं लोयूं त सालनि या सुहनि। उन इलाचनों अगरी बखमल बाफ़तनि, सखर भाया सूमरा खथी खां खोंबनि। जा ॾिनियम ॾाॾाणनि सा लाहींदे लजमरा, सोन बराबर सगड़ा मारूअ संदा मुंह। पटोला पहवार खे उमर आछमतूं, वर लोईअ जी लूं ॾाॾाणनि ॾिनियाम जा। आरम हॾम ओढियां पटोला पटचीर, बांधोड़ा बन ॾियां अर्गच ऐं अंबीर। मारूअ सींचल माणिया खथियूं जहिड़ियूं खीर, मारूअ सींचल माणिया खथियूं जहिड़ियूं खीर। अंदर उञ उकीर मूंखे प्रिय पहवार जी। सोन बराबर सगड़ा लूलूं बराबर लख, रुपो जंहिं रद्द कयो कोड़ तनी खे कख। मूं मारूअ जो मख तेल न लायां तुंहिंजो, तेल न लायां तुंहिंजो। मूं मारूअ जो मन
करियां ॿी न कन आहर उन्हनि आहियां करायुनि करूर जा चूड़ा कूड़ा जन सो मरक मारूअड़नि ज्यां लोक लॼ थियो कारा करायुनि में सोन असांखे सूए वर जेॾिन सी जूए फाको फरहत भायां इहो न मारुनि रीत जीअं सेण मटाइनि सोन ते अची अमरकोट में कंदसि कान पुरीत पखन जी प्रीत माड़ीअ सी न मटियां वरसे वतन जायूं सहरा सतुर जन गोलाड़ा ऐं गुगरियूं ओछण अबाणनि वेढ़िया घुमन वलिए झांगी मंझि झंगन मूंखे मारूअड़नि सुञ गणाई सेजन जॾहिं मारूई उमिरि जी क़ैद में कुझु खाए पी न थियो ऐं कमज़ोर थी वई ऐं मारूई खे इहो महसूसु थियणु लॻो त हाणे क़ैद में मरी वेंदसि त उमिरि खे सॾाए उनखे अर्ज़ु कयां त ए उमिरि जे आउं क़ैदो बंद में गुज़ारे वञा त मूं ते हिकिड़ी महिरबानी कजो जो मूंखे हिते दफ़नाइण बदिरां मुंहिंजो मढ़ मली रखणाए वञिजो त जीअं उते पंहिंजे वतन जे थधी वारीअ में दफ़न थी सघां तंहिंखे शासन पंहिंजे शेरनि में कुझु हिन तरह बयानु कयो आहे अल्लाह ईअं होए जीअं आउं मरां बंद में अल्लाह ईअं होए जीअं आउं मरां बंद में जुसो ज़ंजीरनि में रातो ॾींहां रो पहिरियां वञा लोड़ पोइ मर पुॼनि में ॾींहड़ा आउं बंदियाणी बंद में केकी पियसि बंद आउं बंदियाणी बंद में केकी पियसि बंद मुंहिं लॻो मिहणो के मुंहिं कड़ो कंद मरां जे हिन हंध त निजाए मैथ मली वाझाए वतन खे सारे ॾियां साह बुत मुंहिंजो बंद में क़ैद म करे जाह परॾेहियाणी पिरीअरे धार म धरे जाह थधी वसाइजां थरनि जी मिटी मुईअ मथाह जे पोयों थिए पसाह त निजाए मढ़ मली रहे वाझाए वतन खे सारे साह ॾियां हीअ सिर साणे साम्हूं मुंहिंजो निज मियां मुकाम्याणी मारूने वञी थर थियां मुयाई जियां जे वञे मढ़ मली रहे वाझाए वतन खे आउं जे हित मुयास गोर मुंहिंजी सूमिरा कज पहवारनि पास ॾिज ॾाॾाणे ॾेह जी मंझां वलड़िन वास मुयाई जियास जे वञे मढ़ मली रहे जॾहिं मींहं जी मुंद अचे थी ऐं मींहं बाद जेके गाह ऐं जेके सब्जियूं ऐं जेके खाइण वारियूं शयूं फुटंदियूं आहिनि ऐं थर जायूं उन्हनि खे चूंडींदियूं आहिनि त मारूं उहे सारोनियूं यादि करे थी ऐं छा साईं मारूं जी उन्हनि जज़्बातुनि खे पंहिंजे शाइरी वसीले कुझु हिन तरह बयानु करे थो पहवारनि पाबो हुयो वरिया वाहूंदा सारियम सेण सैयद चए गाॾेलियूं गुंदा भिटुनि भर हूंदा भुंगा भड़ भतार जा पहवारनि पाबो हुयो की वस वाहूंदनि लथो सीउ लतीफ़ चए ॿधो फण फरनि उही था कोरनि कोरी सर्तियूं मथां ससनि उमिरि उन उगुंदरी पासे कांध कतिनि पावर ॾिनियूं पुठियूं नंढनि नूरापन खावर खथियूं ख़ासियूं ऊचियूं ओत उजनि
कढियो पेण कहन मलीर घुर्जे मारुई। तन वन्हन वेड़ीचन में सदाई सुकार। चुंडियो आणियो चाढ़ियूं संदो डोरनदार। जंजो वेड़न सी वापार से डोथी होन न डुगरा। आणीन की चाढ़ीन डुथ दिहाड़ी सूमरा। सथा कयो सैयद चए साऊं सुकाई। मंझां लंब लतीफ़ चए चावर कयो चाढ़ीन। पुलाव न पाड़ी उमर अराड़ीअ सी। थोरे कूत करारिया रहन सबर सत। खथीअ में खेह भकुलिया भोणन अहिड़ीअ भत। पहवार की पत पेही पुछ मलीर में। जॾहिं मारी उमिरि वटि क़ैद हुई ऐं क़ैद वारे ॾींहंनि में मींहं जी मुंद आई त मारी पंहिंजे मारुनि खे ॾाढो यादि कंदी रही। ऐं बरसाति जे मुंद में जेका ख़ुशहाली थींदी हुई ऐं मारूअड़ियूं मोक मेहा ऐं ॿियूं शयूं चूंडींदा हुआ त उहे सारोड़ियूं छा साईं पंहिंजे बैतनि में कुझु हिन तरह बयानु कयूं आहिनि। पहवारनि पाबो हुयो वरिया वाह हूंदा। सारिम सेण सैयद चए गाॾीलियूं गुंदा। भिटुनि भर हूंदा भोंगा भड़ भुतार। तन वन्हन वेड़ीचन में सदाई सुकार। चूंडियो आणियो चाढ़ियूं संदो डोरनदार। जंजो वेड़न सी वापार से डोथी होवन न डुगरा। आणीन की चाढ़ीन डुथ दिहाणी सूमरा। सथा कयो सैयद चए साऊं सुकाई। मंझां लंब लतीफ़ चए चावर कयो चाढ़ीन। पुलाव न पाड़ी उमर अराड़ीअ सी। थोरे कूत करारिया रहन सबर सत। खथीअ में खेह भकुलिया भोणन अहिड़ीअ भत। पहवार की पत पेही पुछ मलीर में। मथन टुबक टुबकड़ा चिकंदड़ा अचन। खुड़ियूं खेह भकुलियूं पघर सिर पेरन। इहो वड़ वेड़ीचन मूं लोॾाई लखिया। दर दरवाज़ा दरियूं हाणे हिते हू। कोड़े अॾियां केतिरा तंबू मथां तो। जे मुल न आया मारुई तन रड़ मरो। कूकट आहे को पसी पहवारनि में। मारुई जो पंहिंजे मारुनि सां मोहबत जा मिसाल छा साईं कुझु हिन तरह ॾिना आहिनि। सनीअ सुईअ सिबियो मूं मारूअ सी साह। सनीअ सुईअ सिबियो मूं मारूअ सी साह। वेठी सारियां सूमरा गोलाड़ा गाह। हीअं मुंहिंजो हिते थियो हिते मिटी ऐं माह। पखनि मंझि पसाह कालिब आहे कोट में। सनीअ सुईअ सिबियो मूं मारूअ सी मन। खणी हण हिलिम जा हणी खण हिलिम जा तह विधाई तन। कीअं टोपायां कन अबाणे इब्र रे। पाछाही न पाड़ियां सरतियूं सुईअ सां। ढके उघाड़नि खे की न ढकियाई पाण। ॿीहर ॼापी ॼाण इब्र जे ओसाफ़ खे। ईअं त उमर पंहिंजे दौर जो हुक्मरान हो जंहिं अची मलीर जे मारुनि जी लॼ खई। मारुनि जे दिलि खे ईज़ाया। ईअं ई हर दौर में हुक्मरान पंहिंजे दौर जे माण्हुनि खे ईज़ाईंदा रहनि था। उन्हनि जूं दिलि आज़ारियूं कंदा रहनि था। ॾाढायूं ऐं बेवाजिबियूं कंदा रहनि था। छा साईं पंहिंजे बैतनि में इन ॻाल्हि खे कुझु हिन तरह बयानु कयो आहे। जो से लोड़ाऊ थिया जिनी भर रहन। जो से लोड़ाऊ थिया जिनी भर रहन। मारू मंझि थरन रही रहंदा केतिरो। जो से लोड़ाऊ थिया
जिनी संधीअ देर मारूअड़ा फ़क़ीर कंहिं दर ॾींदा तां हली। सुर मारुई में छा साईं वतन परस्ती हुबल वतनी सिंध जे सक़ाफ़त ऐं समाजी क़दुरनि खे उजागर करण सां गॾोगॾु असांखे हिकु अहिड़े समाज जोड़ण जी हिदायत करे थो, दर्स ॾिए थो जंहिंमें का बि झल न पल हुजे, जंहिंमें को बि ॾाढ ॾहकाव न हुजे, जंहिंमें इज़हार जी आज़ादी हुजे, जिते ॻरियूं टेक्सूं ऐं ढलूं न हुजनि। छा साईं फरमाए थो त न का झल न पल न को राव ॾेह में, न का झल न पल न को राव ॾेह में, आणियो विझन आहुरे रोड़ियो रता गुल, मारू पाण अमुल मलीरो मुरकणो। जॾहिं अमन वारो मुआशिरो जुड़ंदो, हर को आज़ादु हूंदो, के ॻरियूं टेक्सूं ऐं ढल न हूंदा, त उहो देश मुरकंदड़ महकंदड़ ऐं बहकंदड़ हूंदो ऐं उन देश जा माण्हू अमुल हूंदा, बेबहा हूंदा। छा साईं फरमाए थो त जॾहिं मारुई उमर वटि क़ैद हुई त मारुई वटि उन जे मुल्क मलीर मां उन जो को मिट, उन जो को वारस मारुई जी मालिकी करण जी उमर कोन पहुतो ऐं उनखे ॾिसी उमर में कुझु ढिरो थियो, कुझु पिशेमान थियो ऐं नेठि उन मारुई खे आज़ादु करे छॾियो। छा साईं फरमाए थो त मलीरा मारू पखे पेही आयो, मलीरा मारू पखे पेही आयो, वरिया वाहारू हाणू सभु हीणा थिया। जॾहिं मारुई वटि उन जो को वारिस आयो, उन जी मालिकी करण वारो आयो, उन जा मददगार अची रसिया, तॾहिं हाञो रसाईंदड़ मारुई खे क़ैद रखंदड़ उहे ज़ालिम बेहाल थिया, कमज़ोर थिया ऐं मारुई खे आज़ादु करण ते मजबूर थिया। छा साईं जे हिन पैगाम में असांखे हिकिड़ो सुहिणो उतसाईंदड़ सबक़ मिले थो त असां बि पंहिंजे वतन जी, पंहिंजे माण्हुनि जी अगरि मालिकी करियूं, अगरि उन्हनि जा वारिस बणिजूं, पंहिंजे वसीलनि जी वारसी करियूं, मालिकी करियूं, त जेके बि इस्तहसाली धुरियूं आहिनि उहे हीना थींदा, उहे कमज़ोर थींदा ऐं असांजे हक़े हुक्मरानी खे, असांजी मालिकी खे, असांजे वारिस ऐं मालिक हुजण खे मजबूरन तस्लीम कंदा। जिए साईं, जिए लतीफ़, जिए लतीफ़ साईं जी बोली।